अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माया फराशा सबका पेरा एक नज़र हेडलाइन ते। अहमद समुंड में वापारी जहाज़ मथां हुसन जो हमलो 3 पाकिस्तानी मारिजी विया, 1 ज़ख़्मी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां तस्दीक। वापारी जहाज़ मथां हमले जी मज़म्मत। रियाज़ में पाकिस्तानी सिफारतखाने खे फोतियुनि जा मड़ वतन पहुचाइण जी हिदायत। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त बाबुल मंदब में वापारी जहाज़ मथां हमलो अफ़सोसनाक आहे। पाकिस्तान सऊदी क़यादत में सामुंडी सलामतीअ लाइ क़ाइम इतिहाद जो हिस्सो आहे। जहाज़नि जे महफ़ूज़ अच वञ खे यकीनी बणाइण लाइ ज़िम्मेवारियूं अदा करण लाइ तयार आहियूं। पीपुल्स पार्टी पारां आज़ाद कश्मीर जे LA-15 जे 9 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर पोलिंग जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। सेनेटर श्री रहमान चयो आहे त उन्हनि इलाइक़नि जे माण्हुनि चूंडनि जो बाइकाट कयो हुयो। लैंडस्लाइडिंग, वण किरण या रस्तनि जी बंदिश जो मामलो न हुयो। श्री रहमान जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन ॿीहर पोलिंग जे फ़ैसिले ते नज़रसानी करे LA-15 ते PP उम्मीदवार जी कामयाबीअ खे बरक़रार रखियो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर सां धार मुलाक़ात। घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान सां मुलाक़ात करे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल जो ख़ासि पैगाम पहुचायो। घरू वज़ीर जे ईरानी सदर खे तुर्किया ऐं सऊदीअ सां थियल दिफ़ाई मुआहिदे बाबति ब्रीफिंग। मोहसिन नक़वी मक्का मुआहिदे ते ईरानी सदर खे एतमाद में वरितो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़चीअ सां मुलाक़ात करे ख़िते जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई। शाहपुर चाकर भरिसां बिजलीअ जो करंट लॻण सबबि नौजवान फौत। शहर जे ताज मोहम्मद कॉलोनीअ में दुकान अंदर बिजलीअ जो करंट लॻण सबबि नौजवान नूर हसन मरी बलोच फौत थी वियो। सिंध पंजाब दंग ते PP अॻवान ऐं कोश बिरादरी जे सरदार समेत 3 ॼणा क़तल। अहमदपुर लम्हा थाणे जे हद में हथियारबंदनि जे हमले में सरदार आलमगीर कोश क़तल। संदसि गार्ड माशूक कोश ऐं मेज़बान दोस्त जो नौजवान पुट नाज़िम हुसैन कोश बि मारिजी विया। ज़रियनि मूजिबि सरदार आलमगीर कोश पंहिंजे हिक दोस्त जी औताक ते तरसियल हुयो जिते मथसि हमलो कयो वियो। हुकूमत जे सरेंडर पॉलिसीअ तहत हुन सिंध पंजाब में केतिरनि ई ॾोहारियुनि खे पेश करण में मदद कई।